सांगड़ शहर जंहिंजी आबादी 1 लख खां वधीक अफ़राद मुश्तमिल आहे। इन जा 12 वार्ड आहिनि। सांगड़ म्यूनसिपल कमेटी पारां सांगड़ जी आवाम खे बुनियादी सहूलियतूं फराहम कई वेंदियूं आहिनि, पर म्यूनसिपल कमेटी में गुज़िरियल 2 महीननि खां म्यूनसिपल ऑफिसर न हुजण जे करे सांगड़ में सफ़ाई जो निज़ाम नाक़िस थी वियो, जंहिंजे करे घिटी घिटी में किन किचिरो जमा थियण सां मुख़्तलिफ़ बीमारियूं जे करे सांगड़ जी आवाम शदीद परेशान थी पई। मौजूदा म्यूनसिपल ऑफिसर महताब अहमद ख्वाजा चार्ज वठण खां पोइ सांगड़ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो विज़िट। सांगड़ शहर में को धनी साईं आहे कोन। किचिरो गटरनि में पाणी, असांजी गली में ख़ासि करे मेमण पाड़े में एतिरो त गंद आहे। असांजो ईमानदारी जी ॻाल्हि आहे, असांजा घर वारा पाड़े वारा जेके ग़रीब आहिनि वीचारा, असां पंहिंजे घर में ॿार बच्चा बीमार थी पिया आहिनि, कंहिंखे सहक थी पई आहे, कंहिंखे छा थी पियो आहे। ख़ुदारा सांगड़ ज़िले ॾे ॾिसो, सांगड़ शहर ॾे ॾिसो, हेॾी आबादी आहे। असांजे पाड़े में टोटली टैक्स पे रहियूं, ठीकु ठाक टैक्स ॾियूं था, तॾहिं बि असांजे पाड़े में ॾिसो कहिड़ो किचिरो आहे, गंद आहे। असांखे शर्म थो अचे, असांजे घर में लंघण शर्म थो अचे। अॼु साहब सां आयो आहे, साहब जे असां यकीन दहानी कराई आहे, तव्हांजी गलियुनि में सफ़ाई थींदी। ख़ुदारा कुझु सांगड़ जो ख़्यालु कजो। असां बि माण्हू रहूं था सांगड़ में, उनजो कुझु ख़्यालु कयो। असांजे शहर जी पूरे शहर जी माना आहे इन में बि। सर जी क्या कहेंगे, क्या मसला है यहाँ पे? हिते सर जमादार हिकिड़े सॼे महीने में असां कोन ॾिठो आहे, 2 महीननि में अंदरि ऐं हिते गंद 15 ॾींहं ट्राली ईंदी आहे त खणंदी आहे। हींअर 15-20 ॾींहं थियनि को धणी साईं शहर जो कोन्हे, को बि हिते अहिड़ी का बि इंतज़ामिया जी का बि साईं जीअं नवां आया आहिनि ऑफिसर जीअं हिते अची विया आहिनि, हींअर चवंदा आहियूं 1 मिंट में खजी वेंदो। इहा पोज़ीशन आहे सांगड़ शहर जी। तव्हां पाण ॾिसो था हालत सॼी घिटियुनि जी, अॻिते हेॾां ॾिसो हीअ पोज़ीशन, नालियूं वालियूं सॼियूं फाटनि पियूं, को बि हिते खणण लाइ तयारु कोन्हे। जी सर जी क्या मसलो, छा मसलो आहे? जी मसलो इहो आहे त किचिरो लॻो पियो आहे हिते ऐं किचिरो खणण वारो हिते केरु कोन्हे, अमलदार हिते केरु लभे कोन थो, केरु हिते गटर नालियूं भरियल आहिनि। हिते पाणी जो मसलो आहे, पाणी कोन थो अचे। हिते केरु दाद फरियाद असांखे ॿुधण वारो कोन्हे। अॼु TMO साहिबु आयो आहे, हुनजी वॾी महिरबानी, विज़िट कई अथसि। अॼु अलाह ख़ैरु कंदो, अलाह कंदो, अॼु हिननि जे कुझु कमु थींदो। अॼु TMO साहिबु पाण आया आहिनि। सर जी मसलो साईं ॾाढो गंदो लॻो पियो आहे हिते पाड़े में। काफ़ी टाइम खां साईं पुछे हिते ॿ 2 करे बल्दी ऑफिस असां वियासीं, हिते केरु ऑफिसर हो कान। साईं मेहता साहिबु हींअर आया आहिनि, पहिरीं कल्ह ई हिन चार्ज वरितो आहे, अॼु विज़िट कई अथसि। लॻे थो असांखे ॾाढो गंदो परेशानी हिते आहे, माण्हू कुता हर बीमारी ॾाढो परेशानी। इंशाल्लाह निकिता ॾिठो में कंडीशन वाकई ख़राबु लॻी पई आहे ऐं जेको इंचार्ज आहे हुनखे हितां हटायूंसि था ऐं ॿिए जे हवाले करियूं था। इंशाल्लाह हाणे कमु बहितर थींदो। माण्हू तवक़ा तमामु घणी थी वियो तव्हां वटि? बसि कोशिशि कंदासीं, दुआ कजो असां पूरा रहूं हुनमें। सफ़ाई जो रक्षा समय 24 कलाकनि में जेको सांगड़ साफ़ थींदो। 24 कलाकनि में त इहे जेको गंद पियल आहे एतिरो त कोन थो थी सघे। हफ़्ते लाइ चयो अथमि, इंशाल्लाह हफ़्ते खनि में बेहतर रिज़ल्ट मिलंदी इंशाल्लाह। सांगड़ जी आवाम उम्मीद रखे थी कि नए आयल म्यूनसिपल ऑफिसर महताब अहमद ख्वाजा सांगड़ जी आवाम के बुनियादी सहूलियतों सां गॾोगॾु पीअण जो साफ़ पाणी, सिहत जी बेहतर सहूलियतूं फराहम कंदो ऐं सांगड़ शहर खे ख़ूबसूरत बनाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदो। कैमरामैन अज़ीज़ अहमद ख़ान सां गॾु सांगड़ खां।